कश्मीर, राजस्थान, हरियाणा, पंजाब ऐं हिमाचल प्रदेश जे गवर्नमेंट खे ज़बरदस्त फ़ाइदो रसंदो। पढ़ी सेक्रेटरी विक्रम मिस्त्री पार्लियामेंट्री स्टैंडिंग कमेटी खे मौजूदा पढ़ी पॉलिसी वाधारनि सां वाबस्ता करायो आहे, ॿुधायो आहे, ख़ासि करे भारत ऐं पाकिस्तान जे मौसम में। पढ़ी मामले जे वज़ीर डॉक्टर एस जयशंकर एक तरफ़ लगापन खे वधीक वधाइण लाइ नीदरलैंड पहुतो आहे ऐं बीसीसीआई चवणु आहे त एशियन क्रिकेट काउंसिल जे वाक़िअनि में भारत जी हिस्सेदारी ते अञा ताईं को बि फ़ैसिलो कोन खंयो आहे। आकाशवाणी असांजे जो वक़्तु पूरो थी वियो आहे। वरी असां मुलाक़ात थींदी सुभाणे सुबुह जो, यानी कि भारतीय वक़्तु मुताबिक़ सुबुह जो 6:30। तेसीं ताईं बि इजाज़त कराईंदा।